खास मंजिल कम कराइणो घणो रहना मस्जिद वारनि खे रहना मीनार खे घणो कमु रहना मीलाद मीलाद अल्लाह सुभान दरूद शरीफ बड़ी मोहब्बत निस्बत प्यार सरकार मदीना ते एक मरतबो दरूद शरीफ मोकिलियो अल्लाह ताला आते पंहिंजो रहमत मोकिलियो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद निन्नबील उम्मीद ताहिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है जेको मालिक खालिक सना जे लाइक़ जदो शान बेमिसाल जै शान में को शरीक नाही उन्हीं जो मुल्क उन्हीं जी मखलूक वही मालिक वही खालिक वही माबूद वही मखलूक जै अल्लाह पांजी कुदरत से सारी कायनात के तसरा ता अर्श मुअल्ला कई
कुन जी अमर सां पैदा फरमायो। ज़मीन, जबल, दरिया, समंदर, आसमान, लोहो कलम, कुर्सी, सिदरतुल मुंतहा ता अर्श मुअल्ला। अञा भी मालिक जो वसी जहान जंहिंजी ख़बर उन्हें खे आहे जंहिं जहान के पैदा कयो। दुआ घुरो, इन दुआ में हमेशा रहो। असांजी निस्बत, असांजो वास्तो प्यारे हबीबन करीमन सां आख़िरी दम ताईं कायम दायम रहे। निस्बत, मोहब्बत, तवसल ना चीज़ खे चीज़ कंदो आहे। मोहब्बत उन्हीं मक़ाम ते पहुचाए जिथे जो पहुची नथो सघे। मोहब्बत वॾी नेमत आहे, वॾी अज़मत आहे, वॾो मालिक जो करम आहे। जुमे जो ॾिहाड़ो आहे, ख़ासि ही ॾींहुं मालिक जे करम जो ॾींहुं आहे। हर दुआ अल्लाह ताला पंहिंजे बंदे जी क़बूल फरमाए थो। उन्हीं खे मालिक साईं पंहिंजे कर्म खां महरूम नथो रखे, उहो मक़बूल आहे। अॼु अव्हांजी हाज़िरी अचणु, हिन हक़ वारी महफ़िल में शरीक थियणु, जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे, उन्हीं में शरीक थियणु ही अव्हांजो ईमान आहे, अव्हांजो हक़ जो दलील आहे। रब करीम तव्हांखे हिन वक़्तु पंहिंजे फज़लो कर्म सां माला माल कयो। जिंदगी ते भरोसो न है, आगाह अपने मौत से कोई बचर नहीं, सामान 100 बरस का पल की खबर नहीं। ॾिसी रहिया हो सभिनी वरियनि जो सामान मौजूद आहे, पल जो पतो न आहे। ओए तो अजल अची वियो, बच्चा यतीम थिया, घरवारी बेवाह थी, माल तक़सीम थी। इन्ही जे लाइ वखर उहो विहार, वखर उहो विहार जेको पए न थिए पुराणो। उहो सौदो पंहिंजे दिलबर सां कर, उहो वापार, उहा निस्बत, उहो आसो सरकार सां सही रखूं जेको सकरात में कम अचे, कब्र में कम अचे, क़यामत जे ॾिहाड़े कम अचे। सकरात हिकु जुदाई जो वक़्तु आहे, पर जंहिं बहाने हक़ जी रज़ा ख़ातिर पंहिंजी ख़्वाहिश, पंहिंजे इरादे खे पोइते रखी, महबूबनि जे इरादे खां साम्हूं रखी, उन्हीं खे चिमड़ी पियो, उहो सीने सां लाते, उन्हीं ते साबित क़दम रहियो। त सलाह कयो, इन्हीं बहाने जी ज़ुबान सकरात में कलमे का न बोले। थी सके तो जिंदगी में को गुनाह जो कम थियो आहे, मौला जो कर्म वसी आहे। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, मुंहिंजी रहमत खां ना उम्मीद न थियो। इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ, बेशक मां अल्लाह सब गुनाह कंदो आहियां। त
त वखर उहो विहा जेको पए न थिए पुराणो ए उहो वखर आहे जॾहिं मौत जा माण्हू मथों अचनि था अहिड़े वक़्त में अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि सचनि नेकनि साधकनि निस्बत वारनि ॾे मलाइक मोकिलियो फ़रिश्तो वञो अॼु मुंहिंजो माण्हू पोइ हालत में आहे दुनिया फ़ानी खे छॾे रहियो आहे हिन पंहिंजे इरादे खे पोइ ते रखी मुंहिंजे इरादे ते अमल कयो मुंहिंजे इरादे खे सीने सां लाथे वञी मुबारक ॾियोसि मलाइक पहुचनि था ए उहो वक़्तु आहे इज़ा बलगत तराकी गोघरो मौत जो लॻे थो अचनि था मलाइक रब करीम इहो वॾो किस्सो क़ुरान में फरमायो आहे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून फरिश्ता पहुंचिया दिलासा ॾियनि था ला तख़फ़ डुज न भाव न कर दुख न कर गम न कर वला तहज़नु हुज़न न कर वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून जंहिं जन्नत जो मौला करीम पंहिंजे सचे बाने खे वाइदो ॾिनो हो अॼु उन जन्नत में हल इन सौदे जे करे इन सौदे जे मुहाबे रब करीम मोमिन के सकरात में खुशखबरी थोड़ी मुबारक दे थो अज मुझो मानो जै मां अल्लाह के राजी किया मुझे वायदे के बुधी दिल पांजी के ठारे जने कांधी कब्र में पूरे मोटन था कई मन मिटन जा मथों पिया कब्र एक मिट्टी जो ढेर मलाइक अंदर दाखिल थन था रब करीम उन्हें माने के जिंदगी उते बख्शे थो वो उथी वेहे थो कब्र कुशादी थी 3 साल कन था मन रब्बुक मां दीनुक मन नबीयुक दे खबर रब तो जो कर हो जह जिठे मालिक के याद कियो जिंदगी याद में गुजारे जिक्र जाती कमाए दिल जी ज़ंगार कटला थे अंदर में हक जो जलो पैदा थियो तो रबी अल्लाह पेश थो रब मुझो अल्लाह वरी पुछंदा मां दीनो का दीन तो जो केड़ो केड़े मजहब ते केड़े मसलक ते केड़ी जमात जे बंदे हक जे दीन से पंजा कदम पुख्ता क्या शैतान लोडण जी काफी कोशिश के वो लोडी न सकी चांदो दीन इस्लाम दीन मुझे इस्लाम 3 साल मन नबियों का नबी तो जो करो जह प्यारे नबी के दुनिया में सुना तो चलो खुदा सुनाना बारिया खाड़े इन जात के सुनाना इन जात जी सुनाना खुदा जी सुनाना इन जात को परे पौन खुदा को परे पौना ई जात हक जो पतो सी आयो सुनान बज निशानी थी आया जै नबी के सुना तो उन्हें अल्लाह के सुना तो जै अल्लाह के सुना तो वो जन्नत जो हकदार
मन नबियों का दोस्तों वक्त वक्त करे सारी रात सुबहान जिन जागी याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटी धो मान किरोड़े कन सलाम अचो आतर उनजी जिन मिठी निंद्र पांजी भिड़ाए सुभान अल्लाह सर्दियों में गर्मियों में सुभान अल्लाह मुसल्ले से भी मोहब्बत अल्लाह रे करे क़याम करे रुकुआ करे सुजूदा करे जलसोआ याद कंदे सीधा दीदे तहां जो सुबह जी अज़ान थे और सलाम ये मोहब्बत निस्बत वास्तो जिन नबी के सुञातो उन्होंने अल्लाह के सुञातो टियों साल इन साल लाइ सरकार मदीना पान दुआ घुरी आहे हालांकि ये दुआ जेका है हजूर साईं जन उम्मत के सेखारी आहे हजूर साईं मुबर्रह पाकन हर ऐब खां हर नुक्स खां मौजो नबी करीम पाक जेके खुदा पाक फरमायो पाक चयो वो पाक आहे उन्हीं के ऐब जो टुको लगी न थो सके पर जेको पांजे अकुल के सामो रखियो नी पांजे अकुल ते हलियो यार जो हुक्म के पहुंचे के वो पांजी किस्मत के पान दुआ घुरियो हथ मथे अखिन में पानी वहे अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल मौत या अल्लाह मौत खां अॻु में माफ़ी मिले वरहमना इंदल मौत वारे वक़्त रहम पाजो फरमा वला तुअज़्ज़िबना बादल मौत खां बाद पज अज़ाब खां बचा वला तुहासिबना यौमल क़यामत मुझा अल्लाह क़यामत जे ॾारे हिसाब खां बचा किताब खां बचा मुझे पलव में पाई काहे का मां छा हिसाब ॾेई सघंदुसि हकीकत में यह गाल सही है जेके नेमतूं जेके करम अल्लाह पाक तो असांजे मथां कया आहिनि गणी तो वेंदे ज़िंदगी गुज़री वञे अल्लाह जे हिक नेमत जो बि तूं असर जेको आहे ऐं महिरबानी जेका आहे तूं गणी न सघीं कहिड़ी दुआ वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़यामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुझा मौला क़यामत जे हिसाब खां बचा जेको हिसाब किताब क़यामत जे ॾियारे थींदो मुंहिंजी पूरी कान्हे का मां वटि को अमल कोन्हे को इहा दुआ सरकार उम्मत खे सेखारी आहे त पुछदा मलाक क़यामत जे ॾियारे हिसाब किताब सबको पंहिंजे गिरेबान में झांकी पाए जिन नेमतुनि सां ख़ुदा तो असांखे नवाज़ियो आहे असां उहे नेमतूं किथे ख़र्च कयूं ईअं न है इन नेमतुनि खे खपायूं पुछा थींदी पैसे जी पुछा थींदी कणक जे दाणे जी पुछा थींदी चने जे कणे जे पुछा थींदी मुसलमानो इन्ही जे लाइ इहा दुआ नबी साईं घुरी आहे पंहिंजी उम्मत लाइ असांखे सेखारियो आहे इन लाइ वला तुहासिबना यौमल क़यामह दुआ घुरंदा रहो त या अल्लाह आख़िरत जे हिसाब सां बचा असांजे पल में पाई काहे का वखर उहो विहार जेको पए न थिए पुराणो उहो वखर ख़रीद कर जेको सकरात में कम अचे उहो वखर ख़रीद कर जेको कब्र में कम अचे उहो वखर ख़रीद कर जेको क़यामत जे ॾियारे कम अचे पोइ तूं नाजी अॼु बि अव्हांजी सिक मोहब्बत खे फ़क़ीर ॾिसी दिलि तमामु ख़ुशि आहे मुंहिंजो त ईमान आहे त तव्हां सभु नाजी आहियो जन्नती आहे अॼु मौला करीम तव्हांखे न मोटाईंदो
छो थे दुखो वक्त दुखो दौरा हर गुनाह इंतहा ते पहुतो कमन जी मौसमा जानम हराम हराम अल्लाह तबारक व तआला ये आयत करीम जेका कुरान शरीफ मां हिन आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन बेशक अल्लाह पाक मोमिनन जे मथां एहसान कयो मन आला नेमत मन जो लफ्ज़ सॼे कलाम पाक में कंहिं बि नेमत लाइ नाहे नबी अलैहिस्सलाम जी आमद वारी जेका नेमत आहे हर नेमत खां आला ऐं बाला है ॿियूं नेमतूं फानी आहिनि हीअ नेमत बाक़ी आहे जेका तोखे साथ ॾींदी लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला इन्हनि मंझां इन्हनि ॾे मां रसूल मोकिलियो कहिड़ो एहसान एहसान त थियो नबी जी आमद में छा मिलियो ईमान मिलियो ईमान जी दौलत मिली रमज़ान मिलियो रमज़ान जा फ़ज़ाइल मिलिया महीनो हक़ जो सिट जो बरकत जो गुज़री चुको आहे इन्हीअ महीने में अक्सर 27 रात एडी तो भलारी मान फरमाइन था रजब शहरुल्लाह रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमजान शहरुल उम्मत रजब अल्लाह जो महीनो आहिनि सब अल्लाह जो महीना पर नबी साईं रसद करे समझायो त रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमजान शहरुल उम्मत रमजान शहरुल उम्मत ओ उम्मत त हे उम्मत लाइ को कर्म जो महीनो आहे हिन महीने में 27 रात रमजान मुबारक जो एडो त शान आहे जेका रात कदर वारी रात जा लैलतुल कद्र खैरुम मिन अल्फ शहर उहा कदर वारी रात 1000 महीननि जी इबादत खां वधीक आहे एडी कंहिंजी खुदा उम्र करे लंबी 1000 महीननि खां इबादत करे सजदा ॾे ज़िक्र करे निंड पंहिंजी फिटाए 1000 महीना इबादत में गुज़ारे पर हीअ रात वञी 1000 महीने खां वधीक आहे इहो भी हिकु एहसान आहे नबी अलैहिस्सलाम जी आमन जो जंहिंजे आए शाबान मिलियो रजब मिलियो शाबान मिलियो रमजान रजब शहरी शाबान शहरुल्लाह रमजान शहरुल उम्मत ये उम्मत जो महीनो आहे बख्शिश जो महीनो आहे बड़ी नेकी जो महीनो आहे 1000 साल महीना कंहिंजी उम्र आहे पर कंहिंजी 1000 महीना खुदा उम्र करे कोई 1000 महीना जागंदो रहे निंद्रा फिटाए सीधा कंदो रहे रुकू कंदो रहे क़याम कंदो रहे कुरान जो दौर कंदो रहे सलातो सलाम पढ़ंदो रहे त 1000 महीननि जी रात जी इबादत हिक तरफ़ ही इबादत इन महीने में 27वीं रात आला
ही सब नबी अलैहिस्सलाम जे आमन जे करे लक़द मनल्लाहु अलल मोमिनीन इज़ बास फीहिम एहसान। अल्लाह पाक मोमिन जे मथां महबूब जी आमन जो एहसान कयो जो उन्हनि ॾे उन क़ौम मां पंहिंजो रसूल मोकिले। यतलू अलैहिम आयाति, वो नबी कुरान तो मथां पढ़े, कुरान तो उनके बुधाए इन्हनि जा कन ॿोड़ा कुरान जी ख़बर खां बेख़बर हा, उनका कुरान जी ख़बर खां बाख़बर करे थो पियो, पोइ इन्हनि जो पूरो तवसल वास्तो कुरान सां सही रहे थो। वो जो ज़कीहिम उनके पाक करे थो, अगे पलीत हा नज़रूं पलीत हों, हथ पलीत हा, ज़बान पलीत ही, अखियूं पलीत हों, मुझो महबूब पंहिंजे नूरानी तवज्जो सां हक़ जे कलाम सां उनके पाक करे थो। वयुअल्लिमुहुल किताब वल हिकमत, उनके किताब ऐं हिकमत, किताब कलाम शरीफ, हिकमत हदीस केरु सेखारे थो तो मदीने जो साईं। केड़े वक्त में व इन कानू मिन क़ब्लो लफी दलालिल मुबीन, उन्हीं वक्त एक पदरी गुमराही न हो, एक गुजी गुमराही होंदी आ और पदरी गुमराही एड़े वक्त में अल्लाह पाक प्यारे नबी अलैहिस्सलाम के कायनात में मोकिलियो, जंहिंजे कदमनि जे बरकत सां पलीताई दफ़े थी वई, दुनिया जे कुंड कुंड में हक़ जो नारो बुलंद। ही भी करम जुम्मे जे ॾिहाड़े नबी जे मुहाबे थियो, अॼो की नवाज़ में नबी जे मुहाबे थी, सुभान अल्लाह ईदा में नबी जे मुहाबे थियो, हदीस या हुजूर जा हुक्म शरीफ जेके आहिनि भी नबी जे मुहाबे थिया, जेके बि भलायूं चङायूं नेमतूं मिलंदियूं वयूं तव्हांजो क़यामत ई मिलंदियूं वेंदियूं, ये सभु नबी करीम जे मुहाबे आहे। दुआ करो ख़ुदा सां शुक्र जी असां शुक्र क्यों उहो पैगंबर उहो नबी असांखे मिलियो मूसा अलैहिस्सलाम, जॾहिं अल्लाह सां हम कलाम थो थिए, एॾो कलाम जो असर थियो, खर मूसा साइका बेहोश थी किरी, होश न आहे, तड़पे थो पियो, जॾहिं होश आयो वरी अर्ज़ करे थो रब अरनी उन्ज़ुर इलैक, या अल्लाह मुंहिंजो अर्ज़ क़बूल कर, दीदार करा, अखियुनि सां तोखे ॾिसां। ख़ुदा फरमायो मूसा लन तरानी, तूं दीदार न करे सघंदे, तूं ॾिसी न सघंदे, तुंहिंजी अखि में असर कोन्हे आख़िर अर्ज़ कंदो रहियो, शर्त पियो अल्लाह जो क़ुरान पाक फ़ाइदा मूसा इहो साम्हूं जेको जबल आहे इन्ही ॾे निहार, जे जबल क़रार में आयो त फसौफ तरानी, पोइ मूंखे ॾिसी सघंदे। मूसा जो दीदार जबल में हो, रब जो नूर, ज़ाती नूर सुई जे पाखे खां भी घटि जबल ते किरियो, जबल टुकड़ा टुकड़ा थियो, खर मूसा बेहोश थियो। त इन्ही दीदार लाइ हट जाओ इन्ही दीदार लाइ, इन्ही कलाम लाइ मूसा पान अर्ज़ कयो, जॾहिं अल्लाह पाक मुंहिंजे महबूब खे पंहिंजो दीदार थो कराए त उहो वरी ख़ुदा जो हुकुम आहे, ख़ुदा पान सॾु करे पंहिंजे पिञे खे दीदार थो कयो। त हिकिड़े शार जो आहे त कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, तोहे तूर और है, तो अर्श मौला और तो उन्हीं जो उम्मतियां हैं, सुभान अल्लाह, जंहिंजे कदमनि जे हेठां त तसरा त अर्श मौला ताईं 14 तबक़नि शान आहे न बेने शाननि खे हिकु तरफ़ रखूं, जॾहिं अल्लाह पाक नबी अलैहिस्सलाम खे अर्श ते बिहारियो,
हुजूर खे मूसा अलैहिस्सलाम जो वक़्त याद आयो जो कुरान में भी फैसलो चला है तो मूसा के हुक्म को खुदा तो फखलौना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तवा मूसा जुती बांधी ला तो मैदान मां भी जुती लाया मूसा भी पैगंबर मां भी पैगंबर उन्हें के खुदा जो हुक्म मां गई लाया पान इरादो कन था हुक्म जो मुझा महबूबा तू नाले न ला है मुझा अल्लाह मूसा के लड़ाए तो माखे पाराए तो मुझा नबी हो कलीमा तो तू हबीब हो कलीमा तो तू हबीब आए कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है अपना जाना और है रब का बुलाना और है कोहे तूर और है अर्शे मोहल्ला और है जय नबी जे मुहाबे एदा करम छा दो कबूल छू डमर डरिया मानू भोला थिया बांदर थिया शिकल फिरी वयो वडी वडी मुसीबत अगर कौम ते छू अल्लाह पाक के उम्मत मसा या मुसीबत ना दी हालाक इन उम्मत जा गुनाह उम्मत का तमाम गुनाह ए सदके नबी अलैहिस्सलाम जे खुदा पांजो करम करे डमर के तारे तो तहां जे मत हक पांजे साईं के मोहब्बत इने दिल में सांजो जान का अधिक मोहब्बत औलाद का अधिक मोहब्बत की मां का अधिक मोहब्बत वन्नास अजमैन जेके भी इंसान सबने का अधिक मोहब्बत ए ईमान जे ईमान कामिला अमल कबूला ईमान मुकद्दमा अमल मुअखिरा जे ईमान में कोताही थी पई तो को अमल कबूल कोने को जे ईमान सही तो हर अमल कबूल बस आखिरी कलमो तो नबी जी मोहब्बत हदीस मुबारका तू चवे तो हो भी मानू मां भी मानू धक तो जम हो जाए बेगैरत लानत रथे मथा तो जड़ो मानू तो जड़ो मानू तो है पर बेमिसल बशर जो शिकार ना है पर बेमिसल बशरा सैयदुल बशरा नबी जड़ो जो बशर आई को सरदार इंसानन जवा साईं इंसानन जवा मुसलमानो नबी साईं जन बेमिसल बशर जो मिसाल आई इन मिसलत हलाऊं तो रातियों गुजरी ॾींहं गुजरी वञे इन एक नुक्ते के पूरो न करे दुआ कयो तो असां जो वास्तो सच्चो केतरो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही व वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन पान फरमायो न थींदो तो हम हरगिज़ अॻे कोई ईमान वारो जेसिताईं असांजी मोहब्बत पंहिंजी जान खां वधीक न रखंदो जेसिताईं असांजी मोहब्बत पंहिंजे पीउ माउ खां वधीक न रखंदो जेसिताईं असांजी मोहब्बत पंहिंजी औलाद खां वधीक न रखंदो जेसिताईं असांजी मोहब्बत वन्नास अजमईन जेके बि इंसान सभिनी खां वधीक न रखंदो ईमान छाहे नबी जी मोहब्बत आहे चला इहो तवसल इहो वास्तो खुदा जी ज़ात खे अर्ज़ा मुंहिंजा मौला मौत ताईं क़ाइम ऐं दाइम तव्हांखे मोहब्बत आहे गैर मोहब्बत वारो न ईंदो ॿ चकर हाणे मोटी वेंदो अकुल निभागे जो कमु न कंदो मुल्ला अकुल तुंहिंजो ख़ुदा खसियो आहे ये जमात कीअं आई आहे अले पहले जमात में सरकार जी मोहब्बत नबी जो इश्क नबी सां प्यार आल बैत सां वास्तो आल रसूल जो शान हैदर करार जो शान सिद्दीक़ अकबर जो शान उमर फारूक जो शान उस्मान गनी जो शान शाह मर्दान शेर यज़दान कुव्वत परवरदिगार ला फत्ता इल्ला अली ला सैफ इल्ला बिल्लाह दुआ कयो तो असांजो वास्तो नबी सां क़ाइम है शैतान
तो उन लाइ कोशिश करे रहियो आहे तोखे भिटकाए थो भुलाए थो और जंहिंजो नातो नबी सां बचो आहे ताक़त शैतान खे न आहे शैतान जासिमुन अला क़ल्ब इबाद आदम इज़ा ज़करल्लाह खनस व इज़ा गफला वल वसवस शैतान आदम जी औलाद जे दिल ते वेहे थो भिटकाए थो भुलाए थो ज़िक्र बंदो करे थो शैतान भॼे थो ज़िक्र खे विसारे थो साॻा ख़तरा पैदा थियनि था इस्म ज़ात जी बरकत सां न शैतान ईंदो न को ख़तरो पैदा थींदो न को गुनाह जो कमु पैदा थींदो मानो पंहिंजे ईमान खे पुख़्तो कयो नबी अलैहिस्सलाम जो शान आला इहो शान को केर थो पूरो करे सघे लिखण ते कलम तो वञा भॼी वेंदा ज़िंदगी गुज़री वेंदी यादि रखो हिकु मिंट जो महबूबनि जो शान तो लिखी न सघंदे ही शान खुदावंद जंहिंजो आला ऐं बाला बुलंद कयो सॼो क़ुरान जंहिंजे शान में आहे वनज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन ये किताब जेको तो ते नाज़िल फरमायो अल्लाह इन्ही में हर शइ जो बयान हर शइ जो बयान इहा ये क़ुरान नबी जे सीने में नबी जे सीने में हर शइ जो बयान आहे मुस्तफा कंहिं शइ खां भुलियल न आहे काइनात में जेके बि चीज़ा ख़ुदा पैदा कयूं अल्लाह पाक मुस्तफा खे अता कयूं आज करे तो ही क़ुरान नबी ते नाज़िल थियो नबी ते नाज़िल थियो तो हर शइ जो बयान क़ुरान में आहे जो क़ुरान में आहे इहो क़ुरान नबी करीम जे सीने चओ सुभान अल्लाह हथ खणी चओ सुभान अल्लाह मेरा नबी हमारा नबी यहाँ का नबी सकरात में नबी कब्र में नबी तो हश्र में अल्लाह मग़फ़िर उम्मती सैयदना इब्न अब्बास फरमाए थो तो जॾहिं सरकार खे लद में लाथो से लब साईं जा हलनि था मां कन ॾिनो आवाज़ तो अचे पियो त या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बख़्शी दुनिया में रहनि था उम्मत यादि दुनिया में मोकिलाइनि था अॼु न्याणी बतूल खे सुभान अल्लाह वसीयत खे न्याणी कनि था उम्मत खे यादि कनि था आख़िरी दम में जॾहिं पर्दे में साईं अचे थो उम्मत खे यादि कंदो त क़यामत में भी हर नबी नफ़्सी कंदो पंहिंजे लाइ दुआ करो मुंहिंजो साईं रोई चवंदो अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत तोखे मुबारक उहो दिलबर असांखे ख़ुदा अता कयो आहे जेको असांजा ॿुधल ॿेड़ा तारी तोखे मुबारक आहे नबी करीम जी मोहब्बत जी आहे मोहब्बत हथ खणी चओ आहे मोहब्बत अरे इन्हें बेअदबन मुल्लन जो खुदा मुहकारो कयो आहे सरकार साउजान सरकार के शान खेरे हो रे कर था ये खबर का नहीं हे पतो कौन बच्चों को खबर करी जंजे करे अल्लाह पाक कायनात के पैदा कयो नबी न अची हद कायनात न हुजे ये कायनात अल्लाह पाक नबी जे सदके पैदा कई है मुबारक तोखे आ वेरो नबी तोखे मिलियो इंशाअल्लाह क़यामत जे हारे तहां जा करमत दुआ करो रब करीम हक जी तौफीक दे सच जी तौफीक दे रब करीम असां जे मुल्क के शाद आबाद रखे आलम इस्लाम के आबाद रखे बराहूं बेकार हो गुनहगार हो मुझा मौला तोखे पंहिंजे शान जो वास्तो एक राज जो वास्तो थी वादान जो वास्तो थी असां जा हथ कबूल फरमा असां जे दर्द जो दाहूं कबूल फरमा असां जो आहूं कबूल फरमा अजो असां जा आवाज़ असांजा सज मुझा मौला मदीने तैयबा में पहुंचा आमना जे लाल वट पहुंचा बतूल जे बाबे वट पहुंचा हसन करीम जे नाने वट पहुंचा बुरा हूं बेकार हूं गुनाहन जा बार खणी आया असांजा सीना
असांजी दिलियूं पंहिंजी मोहबत पंहिंजी मार्फत सां आबाद रखो असांजी नबी करीम सां क़ाइम दाइम रखो उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी हुजे असांजे दर्द जूं दाहूं क़बूल असांजूं आहूं क़बूल असांजूं फरियादूं क़बूल असांजो औलाद खे सालिह नेक कर मुंहिंजा मौला हर मोमिन जी औलाद जी पारन थी मुंहिंजा मौला मुंहिंजे बचड़नि जी पारन थी मुंहिंजे बचड़े अता अल्लाह खे काफ़ी तकलीफ़ आहे दुआ घुरो अल्लाह पाक मुंहिंजे बचे खे कामिला शफ़ा अता करे हर मोमिन जी खुदा अर्ज़ा मुंहिंजा मौला हर मोमिन जी पारन थी हर ईमान वारे जी पारन थी असांजे मुल्क जी पारन थी आलम इस्लाम जी पारन थी हक़ जी तौफ़ीक़ करे सच जी तौफ़ीक़ करे हर बुरे इरादे खां बचा अल्लाह मग़फ़िरली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंत तव्वाब रहीम सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिहि व अहल बैतिही सहाबिही अजमईन। दोस्तों नमाज कज़ा न थी आहे कज़ा उन्हनि जी कज़ा आहे जेके हिन वार्ड में कज़ा थी आहे तव्हांजी नमाज अदा है